ओके सॉरी वीडियो पास थी वई, कॉल अची वई तंहिंजे करे। ठीकु आहे, सो स्टार्ट कयूं था उन ई पॉइंट खां जिते छॾियो हुयोसीं। सो असांजो नेक्स्ट पॉइंट हुयो त ही एक्सेल जेको आहे अहिड़ो प्रोग्राम आहे जीअं मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधाए आयमि त हिन में जेका डेटा स्टोर थींदी आहे उहा हूंदी आहे सॉरी जेका हिन में पेज प्लान पेज न हूंदो आहे, हिन में हिकिड़ो पेपर वर्कशीट तरह सां हूंदो आहे पेज, जंहिंमें तव्हांजी रोज़ एंड कॉलम हूंदा आहिनि। रोज़ ऐं कॉलम बोथ मिली करे हिकिड़ो छा ठाहींदा आहिनि, सेल ठाहींदा आहिनि। त जेका बि डेटा एम एस एक्सेल में इंसर्ट कबी आहे या वरी स्टोर कई वेंदी आहे उहा कहिड़े फॉर्म में हूंदी आहे, छा में असां डेटा एंटर कंदा आहियूं, सेल में एंटर कंदा आहियूं। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिते हिकिड़ी पॉइंट मां लिखी आहे एक्टिव सेल। हाणे एक्टिव सेल जो मतिलबु छा हूंदो आहे? एक्टिव सेल जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां एम एस एक्सेल प्रोग्राम खे ओपन था कयो न त तव्हां पूरा जा पूरा सेल ॾिसंदा आहियो त पूरी ग्रिड ठहियलु हूंदी आहे, जंहिंमें तव्हां जिते तव्हांखे डेटा एंटर करणी हूंदी आहे न उन सेल खे पहिरियों एक्टिव करिणो पवंदो आहे। हाणे एक्टिव कीअं कंदासीं असां? या त असां जेको असांजो माउस हूंदो आहे न, माउस जी मदद सां डबल मतिलबु असां राइट क्लिक कंदा आहियूं। जॾहिं राइट क्लिक कंदा आहियूं न, सॉरी लेफ्ट या राइट मतिलबु क्लिक करिणो हूंदो आहे उन सेल जी एड्रेस खे, जंहिं सेल में तव्हां डेटा खे एंटर करणु चाहियो था। जॾहिं तव्हां उनखे एंटर कंदव या डबल क्लिक कंदव माउस जी मदद सां त तव्हांजो जेको सेल हूंदो आहे उहो छा थी वेंदो आहे, एक्टिव थी वेंदो आहे। उन खां पोइ तव्हां उन में टाइपिंग ईज़िली करे सघो था। उन खां बाद में आहे त असां उन सेल में कहिड़ी टाइप जी डेटा एंटर करे सघूं था। त उन में तव्हांजी अल्फ़ाबेटिकली मतिलबु टेक्स्ट बि डेटा थी सघे थी, ऐं उन में छा चइबो आहे न्यूमेरिक डेटा बि थी सघे थी। ठीकु आहे, बोथ डेटा कैन बी एंटर्ड और इंसर्ट इन टू द एम एस एक्सेल। उन खां बाद में हिते लिखियो आहे सेल एड्रेस। हाणे सेल एड्रेस छा हूंदी आहे? जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेका एम एस एक्सेल आहे न उहा पेपर वर्कशीट आहे, उन में सेल छा हूंदो आहे, सेल कॉम्बिनेशन आहे रोज़ एंड कॉलम जो। हाणे सेल एड्रेस कीअं हूंदी आहे? फॉर सपोज जॾहिं तव्हां हिकिड़ो वर्कशीट खे जॾहिं तव्हां ओपन कयो था न, हिनखे एक्सेल खे ओपन कयो था, तव्हां हिकिड़ी पूरी ग्रिड ॾिसो था, उते लाइन्स अची वञनि थियूं। हिन तरीक़े सां इहे लाइन्स हूंदियूं आहिनि, मतिलबु तव्हांजी हिकिड़ी पूरी वर्कशीट ठहियलु हूंदी आहे। ठीकु आहे, स्प्रेडशीट जी। हाणे फॉर सपोज